अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी हे ब्रेसलेट ठाहिण जी तरकीब। ये ब्रेसलेट बनाने की तरकीब मैं आपको सिखा रही हूँ। इसमें किसी इलास्टिक की ज़रूरत नहीं है और किसी लॉक की, किसी हुक की ज़रूरत नहीं है। एक डोरी हमें चाहिए, उसके साथ हम इसको बनाएंगे। ये है इसका तरीका। इस तरह से ये लूज़ हो जाएगा। पहनाने के बाद या पहनने के बाद हम इसके दोनों सिरे खींच लेंगे तो ये टाइट हो जाएगा। और डोरी और मोती इस तरह के लेने कि ये डोरी अच्छी तरह इसमें फिक्स हो जाए, यानी लूज़ ना हो। ठीकु आहे। सो ही असां ठाहींदासीं। हिन में असांखे न इलास्टिक थी खपे, न असांखे कोई हुक खपे। ऐं बीड्स जेके आहिनि उहे तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां खणो, कोई बि कलर। मां वटि मैचिंग जेके मोती आहिनि उन्हनि में हिकिड़ो हे फिश वारो बि बीड हुयो वॾो। त हे 2 ब्रेसलेट मूंखे ठाहिणा, जंहिंमां हिकिड़ो मां ठाहे छॾियो आहे, ॿियो मां हाणे थी ठाहियां। इन सां गॾु खपंदा मूंखे वाइट पर्ल। ठीक है, ये वाइट पर्ल्स और ये येलो कलर के मोती। आपके पास अगर इस तरह का कोई बड़ा मोती नहीं, कोई मसला नहीं, सिंपल आप एक छोटे बड़े मोतियों की लड़ी भी बना सकते हैं। ये है मोटी डोरी। इसमें से हम अंदाजे से जितना हमें ब्रेसलेट बनाना है उससे थोड़ा सा बड़ा पीस लेंगे। ठीक है, ये बड़ा पीस ये ले लिया हमने। एक खयों से असां वॾो पीस, छो त ज़ाहिर कंहिंजी बि बांह एतिरी वॾी न हूंदी, पर जीअं त हिन में असांखे ॿधण वारो हिसो बि ठाहिणो आहे, इन करे असांखे थोरी डोरी वधीक खपंदी। ऐं सभिनी खां पहिरियों हीअ ग्लू आहे। इन सां असां हिन जे ॿिन्ही सिरनि खे थोरी थोरी ग्लू हणी ऐं रोल कंदासीं। ये देखें, इससे ये होगा कि ये जो सॉफ्ट डोरी है ये सख्त हो जाएगी। इसको अच्छी तरह से इस तरह मरोड़ के रख देंगे। इसी तरह दूसरे सिरे को भी, और 2 मिनट इसको छोड़ देंगे कि थोड़ा सा ड्राई हो जाए, क्योंकि गीला होगा तो इसमें से मोती नहीं गुजरेंगे, फंस जाएंगे, चिपक जाएंगे। ठीक है। सो असां हिन खे ही हणी ग्लू थोड़ो हिन खे मेटे मरोड़े छॾींदासीं त जीअं हिन जी जेका नोक आहे उहा थोड़ी चुंभ वारी थिए। सख़्तु थी वेंदो, कड़क थी वेंदो त मोतियुनि मां आराम सां गुज़री वेंदो। सो 2 मिंट हिन खे छॾियूं था त जीअं हे सुकी वञे। हाणे हिन जा 2 सिरा हे थोड़ा सख्त थी विया आहिनि, ड्राई भी थी विया आहिनि। इन मां मोती जेको आराम सां गुज़री वेंदो। ये दोनों सिरे खुश्क हो चुके हैं और मोती इसमें से आराम से गुजर जाएंगे। मीडियम साइज़ मुझे पर्ल्स चाहिए, आप अपने हिसाब से कोई भी साइज़ ले सकते हैं। ठीक है। सो असां इन मां जेके आहिनि हाणे बिना सुई जे इन मां आराम सां मोती हलिया वेंदा। इसमें आपको सुई की ज़रूरत नहीं पड़ेगी, लेकिन सुराख इतने बड़े होने चाहिए कि जिसमें से ये आराम से गुजर जाए। सेटिंग आप अपनी मर्ज़ी से रखें, कौन से बीड्स जो आप पहले लगाएंगे, कौन से बाद में लगाएंगे, ये आप खुद अपने हिसाब से करेंगे। इसमें डिज़ाइन कोई फिक्स नहीं है। कहिड़े भी तरह जा तव्हां मोती खणो, कहिड़े भी कलर्स जा खणो, कहिड़े भी साइज़ जा खणो, उन्हनि खे तव्हां पाण ई ठाहींदा वेंदो। कोई उन में ज़रूरत न आहे त कोई फिक्स उन में रूल हुजे त भई अहिड़े क़िस्म जो अहिड़े साइज़ जो डिज़ाइन ठाहिणो आहे। कोई फिक्स रूल न आहे। सो हे मां पंहिंजो डिज़ाइन कंप्लीट करण खां पोइ तव्हां सां शेयर थी कयां। अच्छा, हाणे हे लॉन्ग हिकिड़ो बीड आहे, डिघो बीड आहे। इन में सुई जी असांखे ज़रूरत पवंदी। ये एक लंबा सा इसका एरिया है जिसमें से हमें ये गुजारना है धागा। ठीक है, तो इसमें हमें थोड़ी सी मदद चाहिए सुई की। ये सुई आम सिलाई कढ़ाई वाली सुई जिससे हम हाथ का काम करते हैं, उससे हम इसको थोड़ा सा इस तरह निकाल लेंगे। ठीक है, ॾिसो आसानी सां ईज़िली हिन मां हे निकिरी वियो, क्योंकि ये छोटे जो एरिया उसमें से तो आराम से निकल रहा था। ये लंबा एरिया था इसका, इसमें से इसको निकलना गुजारना मुश्किल था। तो हाणे हिन खे मां कंप्लीट कयां। अच्छा, हाणे ॾिसो मां पंहिंजी मर्ज़ी जो साइज़ कंप्लीट कयो आहे। जैसा मुझे चाहिए था, जितने मुझे बीड्स डालने थे मैंने डाल दिया है। और अब हम एक्स्ट्रा 3 बीड्स डालेंगे, ये वाले। एक्स्ट्रा असां 3 मोती हिन में विझंदासीं जेके हिते जंहिंमें ही बंदि था थियनि। त सभिनी खां पहिरियों त असां हिन में विझूं था हे 3 मोती। ये आप देख लीजिएगा। बस ये मोती का सुराख इतना बड़ा होना चाहिए कि ये डबल जो डोरी है इसमें से गुजर जाए। अच्छा, इसमें हमने डाल दिया कंटिन्यू। ये ॾिसो ईअं ई इन्हनि सां मिले थो पियो।
कंटिन्यू एक लड़ी जैसे पहले डाले थे वैसे ही मैंने ये 3 एक्स्ट्रा डाल दिए। ठीकु आहे, ये 3 एक्स्ट्रा विधा आहिनि। हाणे उन जंहिं पासे खां असां एक्स्ट्रा बीड्स विधा आहिनि उन पासे असां हिन खे नॉट ॾींदासीं, डबल नॉट हणंदासीं त जीअं असांजा मोती हिन मां निकिरी न वञनि। तो इसको हम डबल नॉट लगा रहे हैं ताकि जो हमारे मोती हैं वो इसमें से बाहर ना निकल जाए। ये हो गया। और अब ये वाली जो साइड है ये देखें, ये ॾिसो हाणे हिन में असां मोती बि विधा आहिनि 3 ऐं ॻंढि बि ॾेई छॾी। हाणे हे ॿियो वारो जेको सिरो आहे इहो असां हिननि सिर्फ़ु 3 मोतियुनि मां क्रॉस कंदासीं। ये आप देख लें, ये सिर्फ जो 3 मोती हमने लॉक बनाने के लिए डाले हैं उसमें से ये हम क्रॉस करेंगे धागा। और ये ग्लू लगाने का फ़ायदा है कि ये कड़क हो चुका है इसका सिरा, ये देखें। ठीक है, ये थियो। हाणे हिन सिरे के भी असां ॾेई छॾींदासीं ॻंढि। 2 गिरह इस पे भी लगा लेते हैं। ये मैं 2 बच्चियों के लिए बना रही हूँ और अगर आप बड़ों के लिए बनाएं तो धागा उस हिसाब से थोड़ा सा ज़्यादा ही लेना पड़ेगा। और ये कड़क जो इसके सिरे थे वो मैं काट रही हूँ। ठीक है, ये ग्लू जे करे जेके सख्त ऐं कड़क सिरा थी विया आहिनि उहे मां हिन जा कटियां थी ऐं असांजो हे ज़बरदस्त ब्रेसलेट जेको आहे रेडी आहे। ॾिसजो, हीअं छिकींदासीं हिनखे त खुली वेंदो ऐं ॿई जेके नॉट्स आहिनि इन्हनि खे पाराए हथ में ऐं छिकींदासीं वरी अलॻि अलॻि त हे बंदि थी वेंदो। त हे 2 ब्रेसलेट आहिनि ज़बरदस्त क़िस्म जा ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदा। ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे आइडिया कीअं लॻो। ज्वैलरी ठाहिण जा मां ॿिया बि इलाही सारा तरीक़ा शेयर कंदमि आस्ते आस्ते। सो जीअं जीअं मां ठाहींदमि तीअं तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। सो हे बहितरीनु तरीक़ो हिकिड़ो मां तव्हां सां शेयर कयो आहे। तव्हांजा कमेंट्स मूंखे ज़रूरु खपंदा। जेको बि कमु कयो हमेशह प्यार सां कयो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। हे मैचिंग मां फ्रॉक्स सां ठाहिया आहिनि त अहिड़े क़िस्म जा पंहिंजे ॿारनि जे लाइ, गर्ल्स जे लाइ यकीनन तव्हां मैचिंग सां ठाहे सघो था। मोती इतने महंगे भी नहीं है। ब्रेसलेट्स अगर आप बने बनाए लें तो ठीक ठाक महंगे मिल जाते, लेकिन अगर आप खुद बनाए मैचिंग मोती लेकर तो कोई मसला नहीं है। अब ये बीड्स मेरे पास बच गए हैं, किसी और प्रोजेक्ट में काम आ जाएंगे, ज़ाया तो कोई चीज़ होती नहीं। ठीक है, सो ये वीडियो तव्हांखे वणी हुजे तो ज़रूरु लाइक कजो, कमेंट कजो, शेयर कजो, चैनल मुंहिंजो सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त अहिड़ो घणो कुझु अञा मां तव्हां सां शेयर कंदमि। मोकिलायूं था तव्हां खां। अल्लाह वाही।